अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावाया संझा सैयद हल्ला से हेडलाइन पर। मुल्क में कातिल कोरोना वायरस गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 87 इंसानी हयातियूं विड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 9,250 थी वियो। NCOC मूजिब 3,179 नवां केस ज़ाहिर थिया। मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 4,54,674 थी वियो। फौज मुंहिंजी मातहत हुकूमत जो इदारो आहे। फौज समेत सभु इदारा जमहूरियत सां गॾु बीठल आहिनि। आर्मी चीफ ते तनक़ीद ते फौज में कावड़ छायल आहे। जनरल कमर जावेद बाजवा जमहूरियत ते यकीन रखे थो। वज़ीर आज़म इमरान खान जो ख़ानगी TV खे इंटरव्यू चई इंतज़ार आहे त अपोज़िशन इस्तीफ़ा ॾियनि, मुल्क जो भलो थींदो। मुख़ालिफ़ जमहूरियत हटाइण लाइ फौज ते दबाव विझी रही आहे। पहिरियों भेरो चोरनि खे एनआरओ न मिलंदो। मुख़ालिफ़ जो हिकु हफ़्तो बि धरणो न ठाही सघनि। कोयटे हारून कॉलोनी में हथियारबंदनि जी दुकान ते फायरिंग, 2 ॿाहिरि मारिजी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाशुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शिकारपुर स्टोर गंज वारे इलाइक़े में विटो क़तल। मुड़िस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो। लाशुनि खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर कोरोना वायरस जो शिकार थी वियो। टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद घर में आइसोलेट थी वियो। असद उमर पारां ट्वीट ज़रिए कोरोना में मुब्तला थियण जी तस्दीक़ कई वई। कोरोना केसेस में वाध सबब कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू। अख्तर कॉलोनी, मंजूर कॉलोनी, आज़म बस्ती, महमूदाबाद, सिविक सेंटर, ईसा नगरी, डालमिया, PBI कॉलोनी, सफूरा गोड, पहलवान गोड, गुलशन, जमाली गोड, फैसल कैंट, गार्डन ईस्ट में भी स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो। मेडिकल स्टोर्स, किरियाना स्टोर्स, बेकरी ऐं सब्जी जा दुकान खुलियल रहंदा। हैदराबाद में कोरोना वायरस की पखेड़ रोकण लाइ 10 UCs में स्मार्ट लॉकडाउन करण जो फ़ैसिलो। कासमाबाद जी 4 ऐं लतीफ़ाबाद जी 5 UCs जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लॻंदो। नोटिफिकेशन मूजिब कासमाबाद जी डीजलमा रोड, गुलिस्तान सज्जाद, सिटीजन कॉलोनी, अनवर विलास, नसीम नगर फेज़ 2, कमर्शियल एरिया, लबे महराण ऐं स्मार्ट लॉकडाउन अॼु खां 28 दिसंबर ताईं लागू हूंदो। खैरपुर गजोलिक रोड वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॾोहारी वटां हथियार ऐं भारत खां आयल हिंदू यात्रियुनि जो जथो खानपुर महर पहुची वियो। हिंदू बिरादरी पारां भारतीय यात्रियुनि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। मथनि गुलनि जी वर्खा कई वई। यात्रियुनि जी सिक्योरिटी लाइ इंतिहाई सख़्त इंतज़ाम।